दुश्मनी उन्हनि सां न हुन, पाण में माइट आहियूं, बिरोही आहियूं, सॼो ॾींहुं छोकिरा गॾु घुमंदा। ईद जो ॾींहुं बि मां हिननि खे ॾिठुमि गॾु हुया। ईद जो ॿिए ॾींहं ते वेही हिन राउज वारे होटल ते चांहि पी, बोतला पी, इतां ड्रो सां हिननि खे वठी विया त कचहरी कंदासीं हिन में बाग़ में। हिन वारो कचो आहे बाग़ी बिरुनि कोरियूं उजण जो बाग़ में कचहरी करे बोतलां हिकु पासे ते वञी थोरो हिकिड़े पासे ते फिरी, हे छोरा बोतल पीअंदा पोयों फिरी पिस्टल सां वार करियो हिननि खे। हाणे इन जे थॾे ते असांखे इतलाह मिलियो त तव्हांजा छोरा ॿ हिते मारे फिटी करे विया। असां हुकूमत खे सोड़ भरियोसीं त पहिरियों हुकूमत खे हर शइ जो ख़बर हो, हिकिड़ो छोरो गिरफ़्तार करियो जानशेर। असां चयोसीं इहो हिकिड़ो त न मारे सघंदो, ॿ माण्हू। असां सोड़ भरियोसीं हुननि खे। असां पंहिंजो ज़ख़्मी खणी वियासीं लाड़काणे, उन खां पोइ ॿिए ॾींहं ते असांखे चयो तव्हां छुटल, असां माण्हू ॿधंदासीं। अञा ताणी असांखे आसिरे में रहनि था, अॼु सुभाणे। हाणे वरी उहो छोकिरो जेको आज़ादु आहे असांखे धमकियूं थो ॾिए। हाणे असांजा बच्चा, असां ग़रीब माण्हू, न को ज़मींदार पुछण थो अचे, न को हुकूमत असांखां पुछे थो। असांजो DIG खे, SP खे अपील आहे, क़ुर खणी बांह ॿधी असांजो इंसाफ़ खपे। असां मिसकीन आहियूं, असां पोरियत असां काॾे वञूं? असां जॾहिं हुकूमत गिरफ़्तार करे इहो ज़ालुम खे, असां मिसकीन आहियूं। असां ॾोह हिननि जो कहिड़ो कयो अथसीं? असां ॾोह हिननि जो कयो अथसीं त उहे वॾा अची असां ॻाल्हाए सघंदा। असां हिननि जो ॾोह न गुनाह, असांजा नाइजाइज़ी आहे। बाबा असां इंसाफ़ खपे, न कंदा असां रोड ते वेंदासीं, SP ते क़ुर खणी वेंदासीं। हुकूमत सचाई नथो करे बाबा असां सां। वठीसीं कल्ह टियों ॾींहुं मां चयोमांसि, मूंखे चई हली मीडिया में न ॾियो पछरी, असांजो न कयो। मां खां त पहिरियों ₹1,00,000 बि घुरियो, असां ॿधंदासीं। ₹1,00,000 घुरियो बि मां खां तालिब साहिबु, ₹1,00,000 बि घुरियो। मां मिसकिन, मां पंहिंजे छोकिरे खे दवा कयां, तोखे ॾियां। हाणे पैसा जो न ॾिनोसीं, नथो वठे। असां वटि लख हुजनि से असां काॾों ॾियूं पैसा? साईं असां हिते लाड़काणे में हुयासीं, छॾी हुयासीं कराची। असांजो ₹18 लख हिन वक़्तु ख़र्चु थियो आहे ग़रीबनि जो। ढोर ढगा खपाए असां पिनी पंहिंजो अञा अधु राणो पियो आहे बचो, न थो ॻाल्हाए सघे, न को बांह चोरे सघे थो। साईं अॻियूं आहे तव्हांजो, इहे बि हिन वक़्तु मरण ते आहे। असांजो ईद जे ॿिए ॾींहं ते छोकिरनि जो जेको माइट आहिनि पंहिंजा, उहो संगत सां हिते अची असांजे ईद जे ॿिए ॾींहं ते साईं उते दावत ॾेई उते असांजे छोकिरनि खे शहीद कयूं। हिकिड़ो शहीद थी वियो आहे, ॿियो साईं अञा ताईं मरण ते आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे। जीअं त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी त मुंहिंजो भाइटो मोहम्मद कैफ़ खे क़तलु कयो वियो, फिराड़ जे हिसाब सां या घुरायो वियो कहिड़े बि हिसाब सां। जंहिं माना हुया नंढड़ा ॿार, कंहिं ॻाल्हि तूं कंहिं मसइले तूं हे पाण माना न ठहिया हूंदा त उन्हनि खे माना हुते क़तलु कयो वियो। मां फ़िरियादी थो ॻाल्हायां त पुलिस उन्हनि खे जेके आहिनि कातिलनि खे पकड़े कोन थो पियो। असांजी इहो मौक़िफ़ात SP शिकारपुर ऐं DIG लाड़काणे खे अपील आहे त जवाबदारनि खे जल्द में जल्द गिरफ़्तार कयो वञे। पुलिस माना अलबत्ता असांखां पैसा घुरे थो। असां ग़रीब आहियूं, मज़ूर आहियूं, असां वटि पैसा अचनि त असां ॾियूं न पुलिस खे, त उन्हनि खे पकड़े। असां ग़रीब आहियूं, असांजो न कंहिं सां दुश्मनी, न ॻाल्हि, न मुआड़, नाजाइज़ी करे असांजे भाइटे खे मारे वियो मोहम्मद कैफ़ खे, ऐं हिन खे महबूब सुभान अलीअ खे ज़ख़्मी करे या पिस्टल ज़रूरु उन्हनि को माना पैसा वठी उन्हनि खे गिरफ़्तार नथो करे। हिकिड़ो गिरफ़्तार थी वियो आहे, जवाबदार ॿिए खे गिरफ़्तार नथो करे। माना असांखे इहो भउ आहे त हिन खां जेको ॿाहिरि आहे आज़ादु उन खां असांखे भउ आहे, थी सघे थो असांखे बि मारे, धमकियूं था ॾियनि। इन असांजी अपील आहे त SP शिकारपुर खे ऐं DIG लाड़काणे खे उनखे बि गिरफ़्तार कयो।